ओडे रोलाल स्टेशन लग गुज़रियल रात पवंदड़ बरसात सबब ॻोठ फारसी फार्म जा रोड रस्ता पानी हेठि अची विया। ॻोठाणनि जो नसरुल्ला अकलाणी, काज़ी अकलाणी, तोरेज़ अकलाणी, बाली हसन ब्रोही, खमियो कोहली, भलियूं कोहली, सलीमा अकलाणी, बलोच अकलाणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बरसात जे पाणी असांजे ॻोठ खे ॿोड़े छॾियो आहे। पाणी जो निकाल न हुजण करे रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठ जे चोतरफ़ 3 खां 4 फुट पाणी बीठल आहे। रात खां खुले आसमान हेठि वेठल आहियूं। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या सरकार तरफ़ां का बि वाहर या राब्तो न कयो वियो आहे ऐं असां लॾ पलाण ते मजबूर थी विया आहियूं, पर केर बि सार लहण लाइ तयार नाहे। ॻोठाणनि डीसी मटियारी समेत आला अमलदारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खे मदद जी अपील कंदे मुतालबो कयो आहे त ॻोठ मां जल्द पाणी निकाल कराए असांजी परेशानी ख़तम कई वञे।